जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाइण हलूं त कंदकोट क़ौमी अवामी तरीक़े जी बिरादरी नवाज़ सिंधी हिंदू सुजाग तरीक़े तरफ़ां 7 ॾींहं अॻु पुलिस स्टेशन बीसंजन जी हद मां अगवा थियल कोरियत धर्मपाल बागड़ी जे धाड़ियल चंबे मां बाज़ियाबी लाइ अॼु घंटाघर चौक खां SSP ऑफिस ताईं सवे माण्हुनि जी सिंधियाणियुनि जी रैली, जंहिंजी अॻुवाणी सिजाद बिरोही, वकील एजाज़ बेजारानी, शुएब डुबकी, अंदरलाल बागड़ी, फैज़ाब सिंह मामदानी, रामतुल्ला छिजण, अली मुराद सब्ज़ी ऐं ॿियनि मुज़ाहिरो SSP ऑफिस आॾो धरणो। पुलिस इंतज़ामिया तरफ़ां SHO एक्सेशन होशियार अली ॾहाणी जो अॻुवाणी सां ॻाल्हियूं धर्मपाल जी बाज़ियाबी लाइ 3 ॾींहं जी मोहलत घुरी वरिती, जंहिं बाद एजाजी धरणो ख़त्म। ग़ुलाम नबी सब्ज़ी, तहलका रिपोर्टर, कंदकोट, मुंहिंजी सिंध न्यूज़।